अस्सलाम वालेकुम हकमल जो संगत उम्मीद आहे सब ॿाहिरि ख़ुशि हूंदो जीअं त काफ़ी दोस्त चवनि पिया त अकाउंट फ्रीज़ थी वियो इन हिसाब सां को वीडियो ठाहियो टिकटॉक अकाउंट ते वीडियो भी पोस्ट कयूं था लाइक कमेंट नथा अचनि ऐं वीडियो भी अंडर रिव्यू में वञनि था तो लाइक्स वग़ैरह कीअं ईंदा ऐं अकाउंट अनफ्रीज़ कीअं थींदो उहो सभु कुझु ॿुधायां थो मां उन प्रोसेस खे तव्हां जेको फॉलो कयो ऐं अगरि तव्हां चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो अचो त वीडियो जी तरफ़ हलूं था। तो अकाउंट जा कुछ सेटिंग्स आहिनि सेटिंग तव्हांखे जीअं मुंहिंजो अकाउंट आहे ईअं तव्हांखे सेटिंग करिणो आहे सेटिंग उहो कीअं कंदो उन लाइ मां वीडियो पोस्ट करे चुको आहियां उहो वीडियो तव्हां ॾिसो जीअं मुंहिंजे अकाउंट जी सेटिंग आहे तीअं तव्हां पंहिंजे अकाउंट जी सेटिंग कयो ऐं कुझु ॻाल्हियूं आहिनि बसि जेके तव्हांखे फॉलो करणियूं आहिनि ऐं अकाउंट अनफ्रीज़ जो को ट्रिक वग़ैरह न हूंदो हा जेको सो तव्हां रिपोर्ट करे सघो था रिपोर्ट कयो आई वांट टू ग्रो माई अकाउंट उहो रिपोर्ट थी वेंदो आराम सां हर कंहिंखे ख़बर हूंदी त रिपोर्ट कीअं कबी आहे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे ख़ैर बहरहाल जंहिंखे बि न आहे ख़बर त उहो मां डिस्क्रिप्शन में रिपोर्ट जेको सो लिखी छॾियां थो उहो कॉपी करे तव्हां रिपोर्ट करे सघो था हुन ते बहरहाल कुझु ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हांखे फॉलो करणियूं आहिनि त कीअं असां अकाउंट अनफ्रीज़ कंदासीं। पहिरीं नंबर ॻाल्हि त तव्हांखे ट्रेंडिंग साउंड्स यूज़ करणा आहिनि जेके बि टिकटॉक ते ट्रेंडिंग साउंड हलंदा हुजनि उहे तव्हांखे यूज़ करणा आहिनि ऐं ॿी ॻाल्हि त जेको तव्हां पंहिंजा वीडियोज़ ॾिसो अगरि वीडियोज़ में तव्हांजे में ॿियनि वीडियोज़ खां वधीक कंहिं वीडियो में व्यूज़ अचनि था त पोइ उन ई मेथड खे फॉलो कयो जीअं ओड़ा वीडियोज़ ठाहियो था अगरि तव्हांजा व्यूज़ वधनि था त उन हिसाब सां वीडियोज़ ठाहियो त जीअं तव्हांजे व्यूअर्स खे तव्हांजे ॾिसंदड़नि खे ऐं तव्हांजे जेके तव्हांखे लाइक कनि था उन्हनि खे ओड़ा ई वीडियोज़ वणनि था त महिरबानी करे ओड़ा वीडियोज़ ठाहियो त जीअं मुंहिंजो अकाउंट अनफ्रीज़ थिए ऐं ॿियूं बि काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां वटि मां पहिरियां बि चई चुको आहियां त रिज़ल्ट कैमरा जो रिज़ल्ट सुठो हुजणु खपे हिकु त वीडियो में को कॉन्टेंट रखो जो ॾिसण वारो तव्हां मां इम्प्रेस थी करे लाइक फॉलो करे छॾे काफ़ी क्रिएटर आहिनि पंहिंजो वॉइस यूज़ कनि था ऐं पंहिंजो वॉइस कीअं रिकॉर्ड कबो बैकग्राउंड साउंड किथां डाउनलोड कबो उन लाइ बि मां वीडियो पोस्ट करे चुको आहियां उहो वीडियोज़ तव्हां ॾिसी सघो था पंहिंजी महिनत कयो पंहिंजी महिनत सां ई सभु कुझु थींदो आहे बहरहाल त ट्रेंडिंग साउंड यूज़ कंदा कयो अकाउंट अनफ्रीज़ थी वेंदो ऐं त तव्हां स्लोमो वीडियोज़ ठाहियो था डबल एक्सपोज़र वीडियो ठाहियो था वीडियोज़ फॉर में नथा वञनि त ट्रेंड चेंज कयो कुझु अहिड़ो कयो कुझु न्यू कयो जेको ॿिया माण्हू न कंदा हुजनि मिसाल जीअं हाणे सिटी जा वीडियोज़ भरियो था उहे बि वीडियोज़ फॉर में वञनि था अहिड़ा वीडियोज़ ठाहियो अगरि तव्हां रिज़ल्ट कैमरा जो सही आहे त पंहिंजे स्ट्रीट वग़ैरह जेको बि आहे पंहिंजो शहर या ॻोठ जो जेको हाणे मुंहिंजो बैकग्राउंड ॾिसी रहिया आहियो कीअं मतिलबु त ज़बरदस्त बहरहाल तव्हां शहरी माण्हू आहियो त शहरनि जा जेको जॻहियुनि जा वीडियोज़ वग़ैरह भरियो रिकॉर्ड कयो उहे अगरि उहे हली वेंदा त इन सां जेको त हिकु ॿ वीडियो हली वियो त अकाउंट अनफ्रीज़ थी वेंदो बहरहाल को दोस्त हुजे तव्हांजो को टिकटॉकर हुजे उनखे बि चई सघो था त अकाउंट मैंशन कयो मूंखे काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त अकाउंट मैंशन कर मां काफ़ी दोस्तनि जो अकाउंट मैंशन कंदो आहियां ऐं काफ़ी दोस्तनि खे सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे इन वजह सां त उनजो अकाउंट जी विज़िटिंग वधी वई माण्हू जेको सो उनजो अकाउंट विज़िट कनि था ऐं फॉलो बि करे छॾनि था छो त विज़िटिंग थींदी रहंदी अकाउंट में वीडियोज़ पोस्ट थींदा रहंदा त टिकटॉक वारनि खे बि तव्हांजी इहा ॻाल्हि वणंदी सो तव्हांखे शायदि तव्हांजो अकाउंट अनफ्रीज़ करे छॾनि अनफ्रीज़ को मतिलबु त को ॼार ॿार न आहे या को तावीज़ वग़ैरह न आहे कंदो बसि पंहिंजी ग़लतियूं हूंदियूं आहिनि उन हिसाब सां फ्रीज़ थी वेंदो आहे अकाउंट बहरहाल ग़लतियूं न कयो को सुठो ट्रेंड खणो ऐं उहो उन ट्रेंड खे हलायो काफ़ी माण्हू तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी पुराणा यूज़र आहियो टिकटॉक जा त कॾहिं कहिड़ो ट्रेंड हली पवंदो आहे कॾहिं कहिड़ो ट्रेंड हली पवंदो आहे जीअं आम अॼुकल्ह मां कंहिंखे टारगेट न कंदुमि त हिन जो ॾिसो या हुनजो ॾिसो काफ़ी ट्रेंड आहिनि टिकटॉक ते जो हफ़्ते ॿिनि हफ़्तनि लाइ एतिरा त वायरल थियनि था जो हद ई न आहे मतिलबु त हिकु वीडियो स्क्रॉल कर ॿियो वीडियो उन वॉइस ते या उन ट्रेंड ते उन हिसाब सां स्लोमो वीडियो आहे या कुझु बि आहे पहिरियों जी मोटरसाइकिलनि जो थियो हुयो विच में जो मोटरसाइकिलनि जा जेको सो हिते हूंदा गाॾा आहिनि खोले करे बसि कढ लॻी पवंदा आहिनि अहिड़ा कुझु ट्रेंड हलणु शुरू थिया त काफ़ी माण्हुनि उन्हनि ट्रेंड खे फॉलो कयो चवण जो मक़सदु त ट्रेंड खे फॉलो कयो अगरि तव्हां क्रिएटिव माण्हू आहियो तव्हां त पोइ तव्हां पंहिंजो ट्रेंड ठाहे सघो था जीअं असां ठाहियूं था पंहिंजो वॉइस इस्तेमालु करे अलहमदुलिल्लाह 8000 9000 माण्हू असांजो साउंड यूज़ कनि था को वीडियो जेको हूंदो आहे घणो वायरल थी वेंदो आहे त 3000 ताईं बि माण्हू फॉलो कनि था मतिलबु साउंड यूज़ कनि था असांजो बहरहाल अकाउंट ईअं अनफ्रीज़ थींदो तव्हां पंहिंजी महिनत कयो पंहिंजो ट्रेंड हलायो ऐं डबल एक्सपोज़र ते फ़ोटोज़ नथा हलनि स्लोमो ठाहियो स्लोमो ते नथा हलनि को स्ट्रीट वग़ैरह जा जॻहियुनि जा वीडियोज़ भरियो अगरि उहे बि नथा हलनि त जेको सो टेस्टिंग वारी जीअं व्हाट्सएप स्टेटस हूंदा आहिनि उहे ठाहियो
एक सजेशन भी तव्हां ॾेई सघो था कमेंट में, त हिन हिसाब सां वीडियोस ठाहियो, हिन ते वीडियोस ठाहियो, मां वीडियोस ठाहींदुमि, छो जो मूंखे बि कंटेंट मिली वेंदो पंहिंजे यूट्यूब लाइ। तव्हां पुछी सघो था कुझु बि, को ग़लती थी सघे थी तव्हां खां टिकटॉक ते न्यू अकाउंट क्रिएट करण में, या कुझु बि अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि सो मूंखां पुछी सघो था। तव्हां कमेंट में लिखी सघो था त बाबा हिन ते वीडियोस ठाहे, इनशाला मां कोशिशि कंदुमि रिसर्च करे उन ते वीडियोस ठाहींदुमि। अल्लाह हाफ़िज़। ॿियो त कुझु ॻाल्हाइण लाइ रहियो न आहे, जेको चवणो हुयो मूंखे चई छॾियमि, इहे चंद ॻाल्हियूं हुयूं। अगरि फॉलो कयो त हिननि खे सुठी ॻाल्हि आहे। बहरहाल असां इजाज़त वठूं था, या अली मदद।